ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो अलियार ज़िले में लिम्पी बीमारी सबब मरंदड़ जानवरनि खे मालवंद नसीर केनाल में लोढ़ण लगा आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार ज़िले में लिम्पी स्किन डिज़ीज़ सबब मरंदड़ जानवरनि खे मालवंद नसीर केनाल में लोढ़ण लगा आहिनि, जॾहिं त नसीर केनाल में जानवर लोढ़ण सबब पाणी बदबूदार थी वियो आहे। ॿहिराड़ी आबादी वारा इलाइक़ा नसीर केनाल मां पीअण लाइ पाणी भरींदा आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार ज़िले में लिम्पी स्किन डिज़ीज़ सबब मरंदड़ जानवरनि खे मालवंद नसीर केनाल में लोढ़ण लगा आहिनि। अवां खे इहो ॿुधाईंदा हलूं त नसीर केनाल में जानवर लोढ़ण सबब पाणी बदबूदार थी वियो आहे, जॾहिं त ॿहिराड़ी वारी आबादी इलाइक़ा जेके आहिनि उहे नसीर केनाल मां पीअण लाइ पाणी भरींदा आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर आहे, अवां खे आगाह कयूं पिया। टंडो अलियार ज़िले में लिम्पी बीमारी सबब मरंदड़ जानवरनि खे मालवंद नसीर केनाल में लोढ़ण लगा। नसीर केनाल में जानवर लोढ़ण सबब पाणी बदबूदार थी वियो आहे, जॾहिं त ॿहिराड़ी आबादी वारा इलाइक़ा नसीर केनाल मां पीअण लाइ पाणी भरींदा आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलियार ज़िले में लिम्पी बीमारी सबब मरंदड़ जानवरनि खे मालवंद नसीर केनाल में लोढ़ण लगा आहिनि। नसीर केनाल में जानवर लोढ़ण सबब पाणी बदबूदार थी वियो आहे। ॿहिराड़ी आबादी वारा इलाइक़ा नसीर केनाल मां पीअण लाइ पाणी भरींदा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं टंडो अलियार मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो खां। ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, टंडो अलियार ज़िले में मरंदड़ बीमार जानवर के जेको आहे मालवंद नसीर केनाल में लोढ़ण लगा आहिनि। नसीर केनाल में जानवर लोढ़ण सबब जेको आहे नसीर केनाल जो पाणी जेको आहे ज़हरीलो बणिजी वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाइणो आहे त नसीर केनाल मां ज़मीनुनि खे पाणी मुहैया कयो वञे थो। ॿहिराड़ी आबादी वारा इलाइक़ा जेको आहे नसीर केनाल मां पीअण जो पाणी पिणु भरनि था। असां ॿुधाइणो आहे त जानवरनि जे लोढ़ण सबब पाणी इस्तेमाल ते जेको आहे केतिरियूं बीमारियूं वधण जो ख़दशो वधी वियो आहे। बदबू सबब ॻोठाणनि में कावड़ जी लहर छाइजी वई आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम रसूल तफ़सील खां आगाह करण जे लाइ।